अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिही व ज़ुर्रिय्यातिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फ़सल्ला। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ दोस्तों, अल्लाह साईं जल्ल जलालहु अमन वालहु इरशाद फरमायो, क़द अफ़लह मन तज़क्का। बेशक उहो कामयाब थियो जंहिं पंहिंजी ज़ाहिरी ऐं बातिनी पाकाई कई। व ज़करा अस्म रब्बिही फ़सल्ला। अल्लाह साईं जो ज़िक्र कयई, अल्लाह पाक जो नालो वरतई ऐं पोइ नमाज़ पढ़ी। टे ॻाल्हियूं रब्बुल आलमीन जल्ल जलालहु अमन वालहु इंसान जे कामयाबी जे लाइ बयान कयूं। तज़किया नफ्स, ज़िक्रुल्लाह ऐं नमाज़। हिन दुनिया जी भी कामयाबी, आखिरत जी भी कामयाबी। अल्लाह बि राज़ी त अल्लाह जो हबीब बि राज़ी।
दुनिया में बादशाही इंसान जे लाइ वॾे खां वॾो एज़ाज़ आहे। बादशाह थियो बसि स्याह सफ़ेद जो मालिक। पर अवां इस्लाम जे तारीख़ ते गौर कयो त जन नफ़्स जो तज़कियो कयो ऐं ज़िक्रुल्लाह कंदा रहिया ऐं नमाज़ पढ़ंदा रहिया। बादशाह बि हुआ, पर इन्हनि शर्तनि वारा बादशाह बादशाह ख़ाली कोन हा, वली हा। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू जे इन ज़िक्र पाकाई ऐं नमाज जे बरकत सां जेको उन्हनि जो कारनामो आहे, उन्हनि जूं ख़िदमतूं आहिनि, उन वक़्त जे हाकिमनि जा कारोबार आहिनि ऐं रहंदी दुनिया ताईं उन्हनि जो जेको नालो आहे सो कंहिंजो बि कोन्हे को। इहा तमामु बरकत पाकाई अल्लाह जे ज़िक्र ऐं नमाज जी हुई, जो अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू पंहिंजे फज़ल सां ऐं पंहिंजे करम सां जन खे इहे नेमतूं नसीब फरमायूं। पुतोड़ी बादशाह हुआ, पर उन बादशाही में बि अल्लाह ताला उहा बरकत रखी जो दुनिया जे आॾो उन्हनि जा मिसाल मौजूद आहिनि। अवां जेकॾहिं नंबरवार तफ़सीलवार थोरो थोरो गौर कंदो त तव्हां नबी करीम अलैहिस्सलाम खां बाद में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे सहाबा किराम जी ज़िंदगी ॾिसो। ख़ास करे खुलफ़ाए राशिदीन सैयदना अबू बकर सिद्दीक, सैयदना उमर फारूक, सैयदना उस्मान ज़ुन्नूरैन, सैयदना अली अल मुर्तज़ा रिदवानुल्लाह तआला अलैहिम अजमईन। ये चारई अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में हाकिम थिया, बादशाह थिया। पर उन्हनि जी हुकूमत ऐं बादशाही जे कामयाबीअ जो असल कारण त हुननि खे अल्लाह ताला तरक्की नसीब फरमाई, दुनिया में अदालत इंसाफ़ क़ाइमु कयऊं ऐं दुनिया जे तख़्ते ते हुननि शख़्सनि पंहिंजो नालो रोशन कयो। इन जो असली सबबु हो त इबादत खुदा जी में कमी कान कयूं। इक़्तिदार अचण खां पोइ, नशे अचण खां पोइ, माण्हुनि खे बादशाही मिलण खां पोइ, जवाबदारी खां पोइ सॼो सारो तवजो ओॾे थी वेंदो आहे, अल्लाह विसरी वेंदो आहे। पर हुन अल्लाह जे बाननि कंहिं बि हालत में रब्बुल आलमीन खे कोन विसारियो। हिकिड़ो वाक़ियो मां तव्हांजे आॾो अर्ज़ु कयां, तव्हांखे हैरत लॻंदी। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मदीने शरीफ में हिकिड़ी रन औरत हुई, यानी रन ज़ाल, जब पी मुड़ुस मरी वञे जंहिंजो, मिसकीन आहे, रनड़ा, हुनजो मुड़ुस मरी वियो आहे ऐं पाण पोड़ी आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं ख़लीफ़ा थिया, मुसलमाननि जा अमीरुल मोमिनीन बणिया। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हा माई सुबुह जो उथे निंड में अञा सुती पई आहे, पंहिंजे बिस्तरे तां उथे त घर खे बुहारी आई पई आहे, काठियूं गॾु थियूं पयूं आहिनि, पाणी सॼे घर जो भरियो पियो आहे, पेर कंहिंजो आहे कोन। हैरत में अची थी वञे, रही केरु आहे?
मुझा हिकिड़ो महीनो गुज़रियो, माई खे ख़बर कान पई, 2 महीना गुज़री विया, 3 महीना गुज़री विया, साल सॼो गुज़रियो, पर माईअ खे ख़बर कान्हे त ही मुंहिंजे घर में पाणी केरु थो भरे वञे, काठियूं मुंहिंजूं केरु रखी थो वञे, घर मुंहिंजे जी सफ़ाई ऐं बुहारी करे केरु थो वञे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, आख़िर माईअ खे तजसुस थो, पोढ़ी आहे, ज़ईफ़ आहे, कमज़ोर आहे, ला वलदा, हुनखे औलाद कान्हे, साथी संगती कोन्हे, हुनजे संभालण वारो मिट माइट कोन्हे, छा करे। आख़िर साल खां पोइ हुन दिलि में सोचो, अॼु सॼी राति जागी ॾिसां त केरु आहे। साल खां बाद में इहो ख़्यालु करे, तहयो करे जागण शुरू कयईं। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल बिदाया वन निहाया वारे बुज़ुर्ग लिखियो आहे, तारीख़ शाहिदा, इस्लाम जी तारीख़ ॿुधाए थी, उन राति माईअ छंद करे सुम्ही पई आहे, अखियूं पूरियो पई आहे, पर जागे पई, ॾिसां आधी राति जे टाइम ते केरु मुंहिंजे घर जी सफ़ाई थो करे पियो। मुंहिंजा प्यारा भाउ मुस्लमान, हाओ आधी राति थी आहे, हयो मयो टरियो आहे, माण्हू सभु सुम्ही पिया। मुंहिंजा दोस्तो, हिकिड़ो शख़्स पेर झलींदो आयो, ॾिठईं त औरत बि अघूर निंड में हूंदी। बुआरो खणी घर जी सफ़ाई कयईं, काठियुनि जी भरी ॿाहिरि खणी आयो आहे, चुल्हे में रखियईं। हाणे पाणी भरे कमु लाहे जंहिंमहिल निकिरणु लॻो आहे त माई वञी ॿांह खां झलियो आहे। अञा जो निहारे त मुस्लमाननि जो ख़लीफ़तुल मुस्लिमीन अबू बकर सिद्दीक़ हुयो। साईं, तूं त अमीरुल मोमिनीन आहीं, असांजो हाकिम आहीं, ही छा? तू को नौकर मुक़रर कर, को गुलाम मुक़रर कर, कंहिंजी ड्यूटी लॻाए, हिकिड़े खे हुकुम कंदे सव तुंहिंजे चवण ते ईंदा। मूंखे त ज़रूरत आहे, मूंखे ख़िदमत जी लाज़मी ज़रूरत आहे, पाणी बि मूंखे खपे, काठियूं बि खपनि, घर जे कमकार लाइ बि मूंखे माण्हू खपे। मां ख़ुशि आहियां, पर तूं पाण कीअं थो करीं? सैयदना हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, कुरारी, जेकॾहिं मां काठियूं कयां, घर खे बुहारी ॾियां, पाणी भरे अचां, तब मां अबू बकर अमीरुल मोमिनीन आहियां। पर जेकॾहिं मां तुंहिंजे घर जी बुहारी न कयां, पाणी न भरियां, काठियूं न खणी अचां, तब अमीरुल मोमिनीन आहियां। कम करण सां मुंहिंजे इक़्तिदार में को फ़र्क़ु कोन ईंदो। मां ॾिठो हो त मोहम्मद करीम पंहिंजे घर जो अटो पाण ॻोहींदो हो। उम्महातुल मोमिनीन मां का घर वारी जेकॾहिं कम में घणो मसरूफ़ थी वेंदी हुई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर वारनि खे कम में हथ वंडाईंदा हुआ। महबूब जी ज़ात बाबरकात मां ॾिठो कई दफ़ा त पाण करीम अलैहिस्सलाम बकरी खे वञी पाण ॾोहंदा हुआ। जेकॾहिं ॿिन्ही जहाननि जो सरदार, जेको सॼे जहान जो नबी आहे, अल्लाह जो हबीब आहे, जंहिंजे लाइ रब्बुल आलमीन जग जोड़ियो आहे, अगरि उहो ईअं करे सघे थो त मां केरु थींदो आहियां जो मां न कयां। कम करण सां, ग़रीबनि जे सबाल लहण सां कंहिंजे इक़्तिदार में फ़र्क़ु न ईंदो। पर यादि रखजांइ, हाणे जॾहिं मां ख़लीफ़ो थियो आहियां, हाणे त मुंहिंजे मथां तुंहिंजी ख़िदमत, तो ॼणनि ग़रीबनि जी ख़िदमत करणु वधीक फ़र्ज़ ऐं वाजिब थी वई आहे। जेकॾहिं क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला मूंखां पुछे, ही रमज़ान वीचारी परेशान हुई, हिन जो तो छा कयो, मां कहिड़ो जवाबु ॾींदुसि? तंहिंजे करे मूंखे ख़ुदा जे आॾो बीहणो आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे जवाबु ॾियणो आहे। हाणे ख़ुदा जे वास्ते मां जेसीं ताईं जहिड़ो आहियां, कंहिंसां ॻाल्हि न कजां, मां मरी वञा पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे, उहा कुरारी हुई त मरण कंधीअ ते, पर हुनजी ज़िंदगी तवील थी वई। 2.5 साल हज़रत अबू बकर ख़लीफ़ो रही, 2.5 साल खां बाद में जान छॾे वञे थो, कंहिंखे ख़बर कान पई, जॾहिं गुज़ारे वियो आहे। उन खां बाद में माईअ माण्हुनि खे ॿुधायो आहे, ओ मुस्लमान भाउ, अंदाज़ो लॻाए त मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जे ग़ुलामनि जो केॾो अज़ीम शान हो।
क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फ़सल्ला। अल्लाह ताला फरमाईंदो आहे कामयाबी उन्हनि जे वास्ते आहे जन पंहिंजे नफ़्स जो तज़कियो कयो ऐं अल्लाह पाक जो ज़िक्र कयूं ऐं अल्लाह जी निमाज़ पढ़ियूं। मां तोखे अॻे जुमे ते अर्ज़ु कयो हो त ज़िक्र मां मुराद हर उहो कमु आहे जंहिंसां अल्लाह राज़ी थिए, अल्लाह जो हबीब राज़ी थिए। गरीब जी संभाल रहण, मिस्कीन जी संभाल रहण हर हिक जे मथां लाज़िम आहे, पर वक़्त जे हाकिम जे मथां वधीक फर्ज़ आहे। सोणे नबी जी हिकिड़ी मशहूर हदीस आहे, दुरूद पढ़ त मां अर्ज़ु कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। हबीबन फरमायो सभई तव्हां जेके भी आहियो अवां सभु धनार आहियो। साईं वारी धनार कीअं? को वडेरो आ, को मौलवी आ, को जमींदार आ, को मुफ्ती आ, को काज़ी आ, को हाकिम आ, को नंढो आ, सभु कीअं? सभु कीअं धनार थिया? पाण फरमाइनि था हाओ मां मोहम्मद करीम फरमाया तो तव्हां पंहिंजे 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 घर जा धनार आहियो। पुट तुंहिंजो कंट्रोल में आ, धीउ तुंहिंजी तुंहिंजे कंट्रोल में आ, नौकर तुंहिंजो तुंहिंजे कंट्रोल में आ, भाउर नंढा तुंहिंजे कंट्रोल में आहिनि। या कंहिं ॻोठ जो चङो हूंदे, कंहिं कबीले जो चङो मुड़ुसु हूंदे, चार माण्हू तुंहिंजे चवण में उथंदा वेहंदा। क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाए तो तोखां तुंहिंजे अमलनि जी त पुछा थींदी, पर तुंहिंजे रइयत जी बि तोखां पुछा थींदी। कुट पासे ॾाढा चओ त अल्लाह पनाह ॾे। जवाबदारियूं पूरियूं कोन था कयूं जेके असांजे मथां ज़िम्मेदारियूं आहिनि। असांखे छा करिणो आहे, असांखे छा न करिणो आहे। मुंहिंजा दोस्त इहे ज़िम्मेदारियूं पूरियूं न थींदियूं त ॾाढो हिसाब किताब ॾुखियो थींदो। अल्लाह सही शल पंहिंजे हबीब जे सदके असां सां लेखो न करे, पर अल्लाह खां इहा बि दुआ घुरो त तौफ़ीक़ ॾिए जो अल्लाह ताला जा असां अहकाम अदा करे सघूं। मदीने पाक जो शहर आहे, सैयदना फारूक आज़म सभई तो रज़ी अल्लाह ताला अन्हु, उन जी खिलाफत जो दौर आहे। माण्हू पंहिंजे पंहिंजे घरनि में आराम सां सुता पिया हन। हज़रत अमीर उमर जी आदत हूंदी हुई त राति थिए चमड़ा पोश याने लिबास तब्दील कंदो हो। पंहिंजी जेका असुल हैयत शकिल सूरत उहो लिबास मटाए ईअं ॿियो लिबास पाए राति जो चोरी सॼे सारे मदीने जो पहरो ॾींदो हो। आहे अमीरुल मोमिनीन, चओ सुभान अल्लाह। मौलाना जलालुद्दीन रूमी मसनवी में वाक़ियो लिखियो आहे ऐं ॿियनि बुज़ुर्गनि बि इहो वाक़ियो हदीस जे किताबनि में लिखियो आहे त हिकिड़ो रूम जे तरफ़ जो एलची आहे, उन एलचीअ खे ख़त ॾेई बादशाह मोकिलियो त मुस्लमाननि जो जेको बादशाह हुआ उमर हे ख़त मुंहिंजो उन खे वञी ॾे। उहो एलची उतां हलियो, मदीने पाक में अची पुछा कीअं हिरियल हो न बाबा बादशाह काथे आ? मदीने में पुछा कंदो वधे। मदीने जे मुस्लमाननि चयो असांजो बादशाह आहे ई कोन। केरा अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। असां मोहम्मद करीम जे उम्मत ऐं परवाननि ऐं ग़ुलामनि अल्लाह जे मञण वारनि जो हाकिम अल्लाह आहे, ॿियो असांजो हाकिम आहे कोन को। उमर छा आहे? उमर उमर असांजो अमीर आहे, अमीरुल मोमिनीन आहे, बादशाह न आहे, बादशाह ख़ुदा आहे। भला ॾियो ख़बर तव्हांजे अमीरुल मोमिनीन जो हाउस किथे आहे, घर किथे आहे, ऑफिस किथे आहे, फ़ैसिला कहिड़ी जाइ ते कंदो आहे? मुस्लमान चवनि था असांजे अमीरुल मोमिनीन जो बिल्डिंग कान्हे, महलात कान्हे, कखायो घर झूपड़ी आहे। फ़ैसिला जेके बि कंदो आहे सो मुहम्मद करीम जे मुसल्ले ते वेही मस्जिद नबवी में फ़ैसिला कंदो आहे।
हाणे काथे हूंदो अलाए ख़बर कान्हे। हिकिड़े माण्हू चयो मूं ॾिठो त सुबुह जे टाइम परे पासे मदीने खां गाह जी भरी पे खयूं आयो। सुभान अल्लाह। ॿिए चयो त न न तो सुबुह जी तो ॻाल्हि करे मूं मंझंदि ॾिठो मांसि त मदीने खां फलाणे पासे बाग़ में सुतो पियो। कहिड़े में? फलाणे बाग़ में। मुंहिंजा प्यारा दोस्तो अमीरुल मोमिनीन बाग़ में सुतो पियो आहे। ओ रूमी एलची मुंहिंजा हुनजे हथ में तलवार आहे, हुनजे हथ में कपिड़ा सुहिणा आहिनि, हुनजो लिबास आला दर्जे जो आहे। भले उठ ते सवार थी आयो आहे, ॾस ते बाग़ में वञे। बाग़ में न को चौकीदार आहे, न को पहरेदार आहे, न को गार्ड आहे, का शइ कान्हे का। हज़रत अमीर उमर थकिजी पियो आहे, राति जे जागण वारो। हाणे छा कीअं आहे? बनो आहे, बनो बाग़ जो बनो। उन बने खे सेरांदी करे पट ते सुतो पियो आहे। अधु छांव आहे, अधु उस आहे, फूक निंड में पियो आहे। भर में दुरो आहे, देड़ो जंहिंसां माण्हुनि खे सज़ा ॾींदो हो उहो रखियो पियो आहे। मुंहिंजा दोस्त सॼो जिस्म मिटीअ में भरियो पियो आहे, का ख़बर कान्हे, का निंड जी हालत में आहे। हे जीअं जो आयो मथां अची बीठो, दिलि में सोचई त हिन जे नाले खां असांजे रूम कैसर ऐं किसरा जे बादशाहनि जो साहु वेंदो आहे। हिन जो हाल त अहिड़ो आहे जो न के चौकीदार आहे, न हिन जो हथियार आहे, न माड़ी आहे, न बिल्डिंग आहे। ईअं सुतो पियो आहे। असांजा बादशाह नालो ॿुधी उमिरि खां डिॼंदा हल। अॼु मौक़ो मिलियो आहे, छो न हिन खे हिते ख़तम करे छॾियां। अकेलो आहे, मदीने खां ॿाहिरि आहे, बाग़ में सुतो पियो आहे। चौकीदार बि को कोन्हेसि, मुंहिंजे पोयां बि को कोन आयो आहे। असांजे बादशाहनि जी रत सुकाए छॾी अथई, छो न अॼु हिनखे वारो वठी मारियूं। हलियो वञा, मूंखे छा कंदा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो किताब लिखनि था, हुन इरादो कयो त हिनखे मारण जी कोशिशि कयां। हीअं तलवार कढियाई, कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी। हज़रत अमीर उमर जे पेरनि मां ज़मीन मां हिकिड़ो शींहुं ॿाहिरि निकिरी आयो। जमल उन एलची जी नज़र उन शेर जे मथां पई, अहिड़ी हुनखे दहशत थी जो हुन खां तलवार छॾाइजी वई, दाह करे पट ते वञी किरियो आहे। किरण सां हज़रत अमीर उमर आवाज़ ते जागी पियो आहे। अञा जो निहारे त को माण्हू आहे जेको फतके पियो। अबा केरु आहे? हुनखे उथारियईं, हुनखे छंडियईं। छा ॻाल्हि आहे? तोसां केरु विढ़ियो आहे? चई को कोन मूंसां विढ़ियो आहे, मां फलाणे बादशाह जो एलची आहियां। तुंहिंजी पुछा करे मदीने मां हिते पहुतो आहियां। मुंहिंजो इरादो ख़राब थी पियो त अकेलो आहे, मां तोखे मारे छॾियां, पर मां मारे न सघुसि। हिकिड़ो कुदरती तुंहिंजे पेरनि खां शींहुं निकितो आहे। हाणे त नज़र कोन थो अचे, उनजे रोब जे करे मां किरी पियो आहियां। हाणे ॾे ख़बर। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मूं तोखे ख़ुदा वास्ते माफ़ करे छॾियो। माफ़ त कई, पर इहो शींहुं काॾे वियो? उमर साईं चयो त मूंखे का ख़बर कान्हे काॾों शींहुं आयो ऐं काॾे वियो, पर मां एतिरो तोखे ज़रूर थो चवां, वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुहु। अल्लाह जे क़ुरान जो वाइदो आहे, जंहिंजी रब ते तवक्कल हूंदी आहे, रब करीम उन जे लाइ काफ़ी हूंदो आहे। मुंहिंजी हिफ़ाज़त शेर कान कई आहे, मुंहिंजी हिफ़ाज़त चौकीदार कोन कंदो आहे, मुंहिंजी हिफ़ाज़त मुंहिंजो अल्लाह पाक फरमाईंदो आहे। पोइ मर्ज़ी अथसि शींहं जे हथां कराए, कहिड़े हथां कराए, उहो अल्लाह जो कानून आहे। हुन एलचीअ खे एतिरो त दिलि ते असरु थियो त ही रोब बादशाही न आहे, ही रोब हुकूमत जो न आहे, ही रोब कंहिं ॿिए पावर जो न आहे। हिन में जेको रोब आहे सो अल्लाह जे ज़िक्र जो आहे, दीन जे सचाई जो आहे, नबी करीम जे शरीयत जो आहे। इरादो मटाए चवे थो वापसि कोन थो वञा। ओ अमीर उमर, मूंखे बि मुहम्मद करीम जो उम्मती बणा। चओ ला इलाहा रसूलुल्लाह सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमान थी वियो। हज़रत उमर चयोसि वापसि वञ,
चे अफ़सोस आ मुखे इस्लाम ऐं जन्नत मां कढी जहन्नम ॾे थो मोकिली, मां वापसि न वेंदुसि। मूंखे इक़्तिदार हो, मूंखे पैसा मिलंदा हा, मुंहिंजी नौकिरी हुई, मूंखे अलाउंस मिलंदा हा, मुंहिंजे लाइ सभु कुझु हुकूमत जे तरफ़ खां सहूलतियूं हुयूं, पर मुंहिंजो ठिकाणो जहन्नम हुयो। हाणे अल्लाह पाक मुस्तफ़ा जे ग़ुलाम जे सदके मूंखे जहन्नम खां बचायो आहे। मूंखे दुनिया न खपे, मूंखे आख़िरत खपे। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला रात जे टाइम ते चमड़ा पोश करे घुमे थो, मदीने जी हिफ़ाज़त पियो करे, चौकीदारी पियो जे। हिकिड़े महल्ले मां लंघियो त अंदरां आवाज़ आयो, ॿार जे रोवण जो। ॾढो ॿार आहे, रोए थो, बीह रहियो, कच्चो घर आहे, ॿाहिरां कोट बंगलो मालात कान्हे का, खजनि जा छड़ा फड़ा, खजनि जूं काठियूं, खजनि जूं लामूं टारियूं ॿाहिरां घर खे आयल आहिनि। बीही कनाइण लॻो, माई पई ॿार खे चवे बस कर, चुप कर, तुंहिंजो पीउ फलाणी जंग में शहीद थी वियो, मां रनज़ाल आहियां, मां तोखे काॾों मानी ॾियां, काॾों भत ॾियां, काॾों चांवर ॾियां, किथां मां तुंहिंजे लाइ अटो आणियां। मुस्लमाननि जो अमीर उमर बादशाह थियो आहे। क़यामत जो ॾिहाड़ो हूंदो, मुंहिंजा हथ उमर जे गिचे में हूंदा, ख़ुदा जे दरबार में पेश करे दाह ॾींदसि। असांजी संभाली नथो लहे, रो न, चओ पंहिंजी क़िस्मत खे सुबुह थिए त किथां पिनी मंगी खारायां, बचड़ा बस कर, आधी रात मां रनज़ाल काॾे वञा। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पघर अची वियो। मुंहिंजा दोस्त लफ़्ज़ ॿुधी सॼी जान कांडार जी वई, सॼी जान में ॾकणी पैदा थी। उते ई उन्ही पेरनि ते वापसि मोटियो आहे, पंहिंजे नौकर खे उथारियईं, बाबा उथी बैतुल माल जी चाबी खोल। हुन बैतुल माल जो तालो खोलियो आहे, पाण हज़रत अमीर उमर अटे जी ॿोरी पंहिंजे कुल्हे ते खई आहे। नौकर खे जी पुठियां पुठियां फलाणो ॿियो सामान थी सो खयो अचो, जेके लवाज़मात हासे खणी आयो। अची दरवाज़ो आवाज़ ॾिनई, माई चयो केरु आहे? माई खे चवण लॻो मां मदीने जो मुसाफ़िर आहियां। छो आयो आहियां? मां तुंहिंजो आवाज़ ॿुधो आहे, बचड़े खे रोअण जी हालत में ॾिठो अथमि, तो चयो पे त हुनखे बुख लॻी आहे, हुनजो पीउ शहीद थी वियो आहे, मूंखे रहम आयो आहे, मां पंहिंजे घरां तुंहिंजे लाइ अटो खणी आयो आहियां, हे अटो मूंखां वठो। माईअ चयो अदा तुंहिंजूं लख महिरबानियूं, हे गिहो आहे तुंहिंजूं लख महिरबानियूं, हे भाॼी दाल पाणी आहे तुंहिंजूं लख महिरबानियूं, फलाणी शइ आहे, सॼो सामान ॾेई मुंहिंजा दोस्तो चवे थो हाणे महिरबानी कर। हिकिड़ी महिरबानी कर, कहिड़ी महिरबानी कयां? तो अगारो उमर खे पे पिटियो, उमर जे लाइ घटि वधि पे ॻाल्हाई, हाणे महिरबानी कजे, मुते राज़ी आहे त उमर खे माफ़ करे छॾिजांइ। माई ते चए न, कतई माफ़ न कंदसि हुनखे। ॿियो जेकॾहिं तोखे कंहिंखे को कमु आहे, यानी कंहिंखे माफ़ी जे लाइ चवणो आहे, मुंहिंजे सिर खे वढे छॾिणो आहे, वढे छॾ, पर मां उमर खे माफ़ न कंदसि। मां क़यामत जे ॾिहाड़े रसूलुल्लाह जे आॾो, ख़ुदा जे आॾो फरियाद कंदसि। मुंहिंजे संभाले नथो लहे, वरी ॿीहर मिनथूं कयसि, महिरबानी कर, ख़ुदा जे हबीब जे आॾो शर्मिंदो हुनखे न कजां, अल्लाह जे आॾो हुनजी दुआ न ॾिजां। बार बार चवंदो रहियो। जंहिंमहिल माई ॾिठो त हाणे छॾे नथो, माई चयो भला तुंहिंजो उमिरि में वञे छा, तूं केरु आहे? उमिरि तुंहिंजो भाउ आहे, उमिरि तुंहिंजो अज़ीज़ आहे, उमिरि तुंहिंजो छा थींदो आहे? हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। पाण फरमाइनि था उहो उमिरि ॾोहारी मां तुंहिंजे आॾो बीठो आहियां, मूंखे ख़बर कान हुई, हाणे ख़बर पई आहे, मूंखे ख़ुदा जे आॾो माफ़ फरमाइजां। माई हैरत में अची वई त स्याह सफ़ेद जो मालिक, ईरान अफ़गानिस्तान दुनिया जे ख़िते ते जंहिंजो नालो मशहूर आहे, अॼु मुंहिंजे दर ते मूंखां माफ़ी वठी रहियो आहे। माईअ खे अखियुनि मां पाणी आयो, चए थी मूं तोखे ख़ुदा वास्ते माफ़ करे छॾियो। ओ मुंहिंजा अदा, इहे हाकिम
कद अफलह मन तज़क्का, इहे ई कामयाब आदर पांजे नफ्स जो तज़कियो कयो, वज़कर रस्म रब्बिही फसल्ला, अल्लाह पाक जो जिक्र भी कंदा रहा ऐं नमाज भी पढ़ंदा रहा, पर खुदा जे ख़ल्क़ सां भी अदल इंसाफ़ सां रहा। मुंहिंजा दोस्त हिकिड़े किताब में मां पढ़ियो आहे त जंहिं ॾिहाड़े हज़रत अमीर उमर शहीद थो थिए, अजीब ॻाल्हि आहे, दुरूद पढ़ त ॿुधाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुंहिंजा दोस्तो, जंहिं ॾिहाड़े शहीद थियो आहे मुहर्रम शरीफ़ जे पहिरीं तारीख़, कहिड़ी तारीख़ हुई? महीनो, तारीख़, शहीद थी। मारिस हिकिड़े मजूसी, पाण जॾहिं मजूसी खे वठी आया, ही कातिल आहे, चई अल्हम्दुलिल्लाह। छा फरमायई? अल्हम्दुलिल्लाह। सैयदना अब्दुल्लाह पुट तो हज़रत अब्दुल्लाह बिन उमर चयो तो बाबा हे कातिल आहे, तोखे हिन क़त्ल कयो आहे, तोखे मारियो आहे, शहीद कयो आहे, ऐं तूं हिनखे ॾिसी अल्हम्दुलिल्लाह थो चवीं? पाण फरमाइनि था, हाओ बाबा अल्हम्दुलिल्लाह इन्हीअ जे करे थो चवां जो मुंहिंजे खून में मुस्तफ़ा जे उम्मतीअ जा हथ न आहिनि, इन जे करे शुक्र थो कयां त मतां मुंहिंजे खून में रसूलुल्लाह जो उम्मती फाथो पियो हुजे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो खूनी रसूलुल्लाह जो उम्मती न आहे, काफ़र न आहे। पोइ ख़ुदा ॼाणे त हीअ काफ़र ॼाणे। मूंखे महबूब जे उम्मत सां प्यार आहे, रसूलुल्लाह जे उम्मत जे लाइ मूंखे एहसास आहे त महबूब जो उम्मती बि मुंहिंजो कातिल न हुजे, मथां क़यामत में मुंहिंजे खून में फाथो पियो हुजे। अड़े जंहिंखे एॾो एहसास आहे, मूंखे सच ॿुधाए उहो कंहिंसां बेइंसाफ़ी कंदो? हाँ, माण्हू त चवनि था तई हज़रत अली सां बेइंसाफ़ी कयईं, आल बैत सां बेइंसाफ़ी कयईं, अदड़ा चरिया छा हो ख़बर कान्हे वका। जंहिं दुनिया जे तख़्ते ते कंहिं कीड़ीअ सां बि बेइंसाफ़ी कान कई, उहो मुंहिंजा अदा रसूलुल्लाह जे बचड़नि सां कीअं बेइंसाफ़ी कंदो? अर्ज़ पे तव्हांजे ख़िदमत गिरामी में कयुमि त जंहिं ॾिहाड़े शहीद थो थिए, जंग मां हिकिड़ो माण्हू उठ ते थो अचे, मदीने खां 6-7 मैल ॿाहिरि आहे, मदीने ॾे अचे पियो झंगल मां, मदीने ॾे रुख आहे, हुनजो उठ ते सुवार आहे, मदीने रवानो आहे। हलंदे हलंदे ओचितो ॾिठई त हिकिड़ो बघड़ निकितो, उन बघड़ हमिलो करे हिकिड़ी बकरी धड़ मां खणी बकरी मारे छॾी। जागो था, हिन खां दाह निकिरी वई। संगती हिन सां गॾु हा, उनजो छोरण कयई, चई बघड़ बकरी मारे विधी। चई रोज़ कम आहे बघड़नि जो, बकरियूं मारींदा आहिनि। रोई छाजे लाइ थो? चवे थो तव्हांखे ख़बर कान्हे का, अॼु 10 साल पूरो आहे जॾहिं लाकू हज़रत अमीर उमर ख़लीफ़ो थियो आहे। 10 सालनि ताईं बघड़ खे ताक़त न आहे जो बकरी मारे। अॼु हिन बकरी मारी आहे, मां सम्झां थो अमीर मोमिनीन शहीद थी वियो आहे। अॼु मां सम्झां थो उमर साईं जहान छॾियो। अॼु हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो जे मुहम्मद मीर जो ग़ुलाम मौजूद हुजे हा त बकरीअ खे शींहं खे ताक़त न आहे जो बकरीअ खे मारे हा, बघड़ खे ताक़त न आहे जो बकरी खे मारे हा। हुन दुनिया में अदालत जो एॾो त रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे जो झंग जो जानवर बि झंग जे जानवर सां कोन विढ़ंदो हो, जो मुस्तफ़ा करीम जो सचो आशिक़ मौजूद हुयो। मदीने जे घिटी मां अचे पियो, हज़रत उमर ॾिसे त हिकिड़ो ॿार आहे, सो नंढड़ो रोए वेठो, नंढड़ो ॿार आहे, वटी हथ में आहे, रोए वेठो। हज़रत अमीर उमर ॿारड़े सां वेही मथे ते हथ घुमाए थो, अबा छो थो रोई? साईं मुंहिंजो चाचो ज़ालिम आहे, आउं यतीम आहियां, मुंहिंजे चाचे मूंखे टको ॾिनो हो त बाज़ार मां तेल वठी आ,
मां तेल वठो पे आयसि, हे वटी हथ में आ, तेल मुंहिंजे हथ में हो, ओचितो थाबो अची वियो, किरी पियो आहियां, वटी ऊंधी थी वई आ, तेल हारजी वियो आ, मुंहिंजो चाचो ज़ालिमा मुंहिंजी खल बि लाहे छॾींदो, हाणे तेल मां काथों आणियां? ख़ुदा पाक जो कसम आ, अमीर उमर जे हथ में दुर्रो आ, ओ दुर्रो ज़मीन ते ज़ोर सां हयईं, ज़ोर सां हणी ज़मीन खे थो चवे, ओ ज़मीन सच ॿुधाए त मां मुस्तफ़ा जे ग़ुलाम तो ते अदल कयो आ या न कयो आ? जे मां ज़मीन तो जे मथां अदालत कई आ त हिन खे तेल मोटाए ॾे, ईअं चई वटो जो झले त तेल फुहारा करे वरी साॻो वटे में अची पियो आहे। अल्लाह या रसूल अल्लाह, हक़ चार यार, या अली रहमत। अवां खां मां पुछां थो त ईअं कॾहिं थियो आहे छा त ज़मीन पाणी चूही वञे वरी वापसि मोटाए, या तेल खणी वञे त वापसि मोटाए? न, पर जे मोटायईं त मुस्तफ़ा करीम जे ग़ुलाम जे आॾो मोटाए ॾेखारियईं। इन्हीअ जे करे जो हज़रत अमीर हुनखे तानो हयो त हे ज़मीन तो ते मां इंसाफ़ न कयो आहे छा? ज़मीन चयो हाओ तो इंसाफ़ कयो आहे, जे इंसाफ़ कयो आहे तो पराओ तेल मोटाए ॾे, त ज़मीन तेल वापसि थी मोटाए ॾेई छॾे पई। हे शान आ मुझे महबूब जे गुलामन जो, जंहिंजे लाइ क़ुरान तो फरमा क़द अफ़लह मन तज़क्का व ज़कर अस्म रब्बिही फसल्ला। दुरूद पर तो सोने उस्मान जी बि ॻाल्हि ॿुधाए छॾे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम। वरी मुझे हबीब दे दुरूद पाक पढ़ंदा वञो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम तस्लीमा। सय्यदना उस्मान ज़ुन्नूरैन, कहिड़ो लक़ब अथसि? ज़ू, लफ़्ज़ अरबी जो ज़ू, ज़ाल वाव ज़ू, अॻिते आ अन्नूरैन, पोइ ज़ुन्नूरैन बि चइबो आहे, ज़िन्नूरैन बि चइबो आहे। इन जी माना छा आहे? ॿिनि नूरनि वारो। ज़िन्नूरैन माना ॾाढे चवंदा, जेके मौलवी चवंदा आहिनि त नबी नूर नाहे, उन्हनि खे चओ त हज़रत उस्मान खे ज़िन्नूरैन छो चवंदा हो, ऐं हो बि चवंदा आहिनि हज़रत उस्मान खे बि चवंदा आहिनि ज़ुन्नूरैन, ज़िन्नूरैन छो? घणो करे त कोन ॾसींदई, पर जे ॾसनी त पोइ हाणे ॻिची खां वठीनि। आउं तोखे सबक़ थो पढ़ायां, यादि रखजांइ, ज़िन्नूरैन माना ॿिनि नूरनि वारो। इन्हीअ जे करे ॿिनि नूरनि वारो सरबो आहे जो रसूलुल्लाह पाण फरमाइनि था त हज़रत आदम खां वठी करे मां मुहम्मद ताईं 1.25 लख नबी गुज़रिया आहिनि, पर को बि दुनिया ते अहिड़ो इंसान सवाइ उस्मान जे कोन्हे जंहिंजे घर में कंहिं नबीअ जूं 2 न्याणियूं आयूं हुजनि। हिकिड़ी न्याणी आई, महबूब पाक निकाह करे ॾिनो, उहा वफ़ात करे वई। उन खां बाद में वरी ॿी न्याणीअ जो मुस्तफ़ा निकाह करे ॾिनो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, 2 न्याणियूं नबीअ जूं न्याणियूं नूर, उहे मुस्तफ़ा जे सदके नूर न्याणियूं उस्मान जे निकाह में आयूं। यके बाद दीगरे त उनखे ज़ुन्नूरैन सॼोसीं। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जन न्याणियुनि जो मुंहिंजा अदा शान आहे, उनखे नूर चऊं था, सच ॿुधा तन जो बाबो नूर आहे या न? हज़रत उस्मान जूं घर वारियूं नबीअ जूं न्याणियूं उहे नूर, ऐं उन नूर जे करे मुल्ला चवे थो ज़ुन्नूरैन, नूर वारो। हज़रत उस्मान कहिड़ो? नूरनि वारो, 2 नूरनि वारो। अरे मौली साहब, जॾहिं 2 नूरनि वारो उस्मान आहे, 2 नूर कहिड़ा? नबी जूं न्याणियूं। जेके नबी जूं न्याणियूं नूर हल त उनजो बाबो बि नूर अला नूर आहे। अल्लाह ताला फरमाइंदो आहे, क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन।
ऐं इंसानो बेशक मां अल्लाह पाक जी दरबार मां तव्हां ॾे ॿ नूर तव्हां ॾे ॿ शयूं आयूं। या अल्लाह कहिड़ियूं ॿ शयूं आयूं? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे हिकिड़ी शइ नूर आहे, ॿी शइ किताब आहे। या अल्लाह नूर कहिड़ा किताब छा आहे? अल्लाह ताला फरमाए थो नूर मां मुराद मुहम्मद मिठो आहे, किताब मां मुराद कुरान मजीद आहे। सैयदना उस्मान गनी रदी अल्लाह ताला अन्हु जंहिं महिल शहीद थियो आहे हिन दुनिया मां वफ़ात थो करे त वफ़ात खां बाद में कंहिं खे ख़बर कान्हे 400 घर घणा बाबा ॾाढो त ॻाल्हाए 400 घर मदीने शरीफ जा अहिड़ा हुआ जन के हज़रत अमीर उस्मान लिकी छपी मुंहिंजा ख़र्च ॾींदो हो, अखराजात भरींदो हो। ख़बर तॾहिं पई जॾहिं 400 घर मुंहिंजा दोस्त बेवाहा थी विया, जॾहिं हुननि जो को बि साथ लहण वारो कोन हो। हज़रत उस्मान शहीद थियो, उन खां बाद में ख़बर पइजी वई त हे 400 घर अल्लाह पाक जे रहम करम सां फज़ल करम सां सैयदना उस्मान गनी बैतुल माल मां न पंहिंजे जेब मां उन्हनि जो ख़र्च भरींदो हुयो। असां अॼु रुगो हिकिड़ो रुपयो था कंहिंखे अलाह जे नाले ॾियूं त उनखे आसमान ते खणूं बाबा, असां हेतिरो ॾिनो आहे। मुंहिंजा दोस्त अदीज़ वफ़ात ताईं कंहिं बनी बशर खे ख़बर न पई त 400 घरनि जो ख़र्च किथां थो अचे ऐं उहे 400 घर पोइ ख़बर पई जॾहिं शहीद थियो, हाणे उनजो ख़र्चो बंदि थी वियो। उन खां बाद में मुंहिंजा मालूमात पई थिए। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू हुनखे हक़ीक़त में बादशाह कयो हो, पर हक़ीक़ी बादशाह न हा। बादशाह हक़ीक़ी ख़ुदा जी ज़ात आहे। मुस्लमाननि जा अमीर हा, पर अमीर सां गॾु फ़क़ीर हा। अहिड़ा फ़क़ीर हा जो हज़ारनि ग़रीबनि मिस्किन जी सार संभाल रहंदा हा। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। महबूब जी ज़ात बाबरकात पंहिंजे हवेली ते वेठा आहिनि, यानी पंहिंजे घर जी बैठक में साहबी मिलण आया। हज़रत सिद्दीक़ अकबर आयो, पाण बिस्तरो हो उनखे टेक ॾियो, सुता पिया। अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम करे वेही रहियो। महबूब जी जो टेक ॾियो वेठा त वेठा रहिया। थोड़ी देर गुज़री हज़रत अली आयो, महबूब खे सलाम अर्ज़ कई, पाण वालेकुम सलाम करे जीअं जो टेक ॾियो वेठा त वेठा रहिया। वरी थोड़ी देर गुज़री त हज़रत उमर फारूक आयो, नबी करीम खे सलाम अर्ज़ कई, पाण करीम ने वालेकुम सलाम करे जीअं वेठा रहिया तीअं वेठा रहिया। मुंहिंजा अदा थोड़ी देर गुज़री त सैयदना उस्मान पियो अचे। महबूब करीम उनखे ॾिठो त पाण सवला थी सिधा थी वेही रहिया। महबूबन करीमन खे अस्सलाम कई, पाण वालेकुम सलाम करे वेही गुफ़्तगू शुरू फरमायूं। जंहिं महिल सभई उथी विया, हिकिड़ो सहाबी पुछे थो, या रसूल अल्लाह, अबू बकर वॾे शान वारो, उमर वॾे शान वारो, अली वॾे शान वारो, उहे आया त तव्हां लेटिया पिया हुआ, उस्मान जे करे छो उथी वेठा? पाण फरमाइनि था तव्हांखे ख़बर न आहे, मां मुहम्मद करीम खे ख़बर आहे। उस्मान अहिड़ो त हयाव वारो आहे जो अर्श जा मलाइक बि हिन खां हया कंदा आहिनि। इहो कंहिं कम सां आयो पे, जेकॾहिं मूंखे इहे ॾिसे हा वेठल ऐं आराम सां सुतल या बिस्तरे खे टेक ॾिनल त हू पंहिंजो हयाव जे करे कमकार मूंखे न चवे हा, हयाव जे करे वापसि वञे हा। जंहिंखां मलाइक हयाव कंदा आहिनि तंहिंखां मां मुहम्मद बि हयाव कंदो आहियां। हर गुलेरा रंग बूए दीगरस्त, हर गुल जो रंग बि पंहिंजो आहे त हर गुल जी खुशबू बि ॾाढे जो, हर गुल जो रंग बि पंहिंजो आहे त हर गुल जी खुशबू बि पंहिंजी आहे। सभु कंहिंजो शान निरालो आहे। इहे सभु मुंहिंजे हबीब जा फैज़ याफ़्ता ग़ुलाम हा, जंहिंखे ख़ुदा ताला नवाज़े। पर बादशाह बि हुआ, ज़ाहिरी तरह हुकूमत जा मालिक बि हुआ, सियाह सुफ़ेद जा मालिक बि हुआ। पर मुंहिंजा दोस्त अदीज़, अदालत ऐं इंसाफ़ दुनिया जे तख़्ते ते क़ाइमु करे ॾेखारियऊं। मुस्लमानो हेॾे निहारियो, मां तव्हां खां पुछां थो, जेकॾहिं इस्लाम में अदल नाहे, इस्लाम में इंसाफ़ नाहे त ॿिए हंधि आहे छा? पर भला इस्लाम जो रिकॉर्ड बि त ॾेखारियो न। जेकॾहिं इस्लाम में
अब्दुल्ला है त कह कयो, अबू बकर बि कोन कयो, उमर बि कोन कयो, उस्मान बि कोन कयो। 30 साल गुज़री विया, पोइ अली आयो, उन अची इंसाफ़ कयो। तव्हांजी माना ते 30 साल बेइंसाफ़ी जा गुज़रिया। अवां मुस्लमान सोचो, इन्हनि टिनि जी गिला करे अवां इस्लाम जे लाइ कहिड़ी ख़िदमत था कयो, दुनिया खे छा ॿुधाईंदो, दुनिया में कहिड़ो तव्हां रिकॉर्ड क़ाइमु कंदो त फलाणो बि असांजो आदिल हो, फलाणो बि हो। माना चइबो आहे खोदा पहाड़, हाँ जबल खोटिजे ऐं उन मां वरी छा कढिजे, नंढड़ी झिरकी। फ़ाइदो त कुझु कोन थियो। महबूब करीम अलैहिस्सलाम में अहिड़ो इस्लाम जो कानून आंदो, अहिड़ो दीन अल्लाह जे हबीब आंदो, जो महबूब करीम जन खे दीन सेखारियो तन दुनिया जे तख़्ते ते अदल ऐं इंसाफ़ जो रिकॉर्ड क़ाइमु करे ॾेखारियो। तंहिंजे करे खुलफाए राशिदीन खे जेकॾहिं तारीख़ खां ॿाहिरि कढिबो, अबू बकर उमर उस्मान खे तारीख़ खां ॿाहिरि कढंदो त पोइ बाक़ी तव्हां वटि बचंदो छा? अकेलो अली साईं, ऐं अली साईं जे ख़िलाफ़त जो दौर बि जेको हो सो सॼो सारो झेड़नि में गुज़रियो, झगड़नि में गुज़रियो, जंगियुनि में गुज़रियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ऐं जंगियूं बि कंहिंसां? मुस्लमान सां विढ़ंदा रहिया। मुंहिंजो इहो मक़सदु कोन्हे त मां अली साईं खे हेठि थो कयां, न। अली जो शान निरालो आहे। अलीअ जूं अदालतूं ॿुधंदे त तुंहिंजो अकुल हैरान थी वेंदो। अलीअ जहिड़ा फ़ैसिला दुनिया में कंहिं कया ई कोन के। न अली सां गॾु अलीअ जा हमदर्द ॿिया। हिकिड़ो तोखे सुठी ॻाल्हि ॿुधायां, तूं दिमाग़ में विहार। अली साईं जो जवाबु ज़हन में रखिजा त अली जो छा मज़हब आहे। सलात मुंहिंजे हबीब ते पढ़ंदो हलजा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। हिकिड़े माण्हू अली साईं खां पुछो, साईं अबू बकर जे ख़िलाफ़त जो 2.5 साल दौर माखी हो, वरी उमर साईं जे ख़िलाफ़त जो दौर 10 साल माखी ऐं मखण हो, उन खां पोइ वरी 12 साल हज़रत उस्मान जे ख़िलाफ़त जो दौर नूरानी दौर हो। पर प्यारा अली, तूं जॾहिं लाकू ख़लीफ़ो थियो आहे, रुगी जंग झेड़ो काफ़रनि सां, न मुस्लमाननि सां। छो? टिनी ख़लीफ़नि जे दौर में अमन अमान जंगियूं लॻियूं त काफ़रनि सां, फतह थिया त काफ़रनि जा मुल्क, रियासत कुशादी थी त वधीक वई। तुंहिंजे ख़िलाफ़त जे दौर में रुगो मुस्लमान पाण में पिया विढ़नि, छा सबब आहे? अली साईं फरमाइनि था, ॻाल्हि ही आहे त अबू बकर अमीरुल मोमिनीन हो, मां अली हुन जो सलाहकार होसि। उमर अमीरुल मोमिनीन हो, मां अली हुन जो सलाहकार होसि। उस्मान अमीरुल मोमिनीन हो, मां अली हुन जो सलाहकार होसि। हाणे बदकिस्मती आहे जो अमीरुल मोमिनीन मां आहियां, वरी सलाहकार तव्हां जहिड़ा मिलिया आहिनि। सलाहकार तव्हां जहिड़ा मिलिया आहिनि, पोइ तव्हां जहिड़ा सलाहकार हूंदा त जहिड़ा न थींदा ॿियो छा थींदो? जेकॾहिं अली जहिड़ो सलाहकार हुजे त मुल्क माखी आहे। चओ सुभान अल्लाह। शाहे मर्दा शेर यज़दा कुव्वत परवरदिगार, ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़िकार। लगाता था वो जब नारा
तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ जाता था। दुरूद पाक बुलंद आवाज़, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम। ॿियो दफ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम। अली साईं जी अदालत जा ॿ टे ॻाल्हियूं तोखे ॿुधायां। खलीफतुल मुस्लिमीन हज़रत अली आहे, अमीरुल मोमिनीन शेरे खुदा है। हिकिड़े यहूदीअ हज़रत अली करमल्लाह वजुल करीम जे ख़िलाफ़त में अलीअ जे ख़िलाफ़ कोर्ट में केस कयो। पाकिस्तान जे कानून में लिखियल आहे, रुगो पाकिस्तान न पर पूरी दुनिया, अमेरिका, जर्मनी, जापान, बर्तानिया, चाइना, जाॾे वञो पूरी दुनिया जो आईन आहे त मुल्क जे सरबराह जे ख़िलाफ़ केस दाख़िल न थींदो, भली भीग करे। चुप थी आओ छो? मां त कानून जी थो ॻाल्हि कयां। इहो कानून आहे, पाकिस्तान जे आईन में लिखियल आहे, ॿियनि दुनिया जे मुल्कनि जे कानून में लिखियल आहे त जेको मुल्क जो सरबराह आहे उन जे ख़िलाफ़ कंहिं बि थाणे ते, कंहिं बि कोर्ट में न का FIR कटबी, न को केस दाख़िल थियो। छा बि करे, लही वञे पोइ ॾिठो वञे। असांजे हैदराबाद में हिकिड़ो शाह साहब हो वीचारो, कल्ह अख़बार में पढ़ियो त उन खे कल्ह छॾियो अथमि। मां पढ़ी हैरान थी वियो, हिनखे 2.5 साल 3 साल जेल में रखी रखी हाणे कोर्ट सगोरी तोखे बाइज़त बरी कयो। हाणे बाइज़त बरी थियो, 2.5 साल खां पोइ 2.5 साल जो मिसकीन लोड़ियो, इहो कंहिंजे खाते वियो। दुआ कयो अल्लाह साईं असांजे मुल्क में मुस्तफ़ा जी शरीयत आणे। दुनिया जे कानून में नाहे त मुल्क जे सरबराह जे ख़िलाफ़ केस दाख़िल थिए कोन्हे पूरी दुनिया में। पर हज़रत अली ख़लीफ़ो आहे, अमीरुल मोमिनीन आहे, उन जो जज आहे, मातहत आहे, कोर्ट हुन जे हेठां आहे। हिकिड़ी कोर्ट न, कई अहिड़ियूं कोर्टूं सूबनि में हल। हिकिड़े यहूदी अची जज खे चयो, छा चई बाबा, हे केस वठ। छाजो केस आहे? अलीअ जे ख़िलाफ़ आहे। हाँ, कहिड़ी दावा आहे? मुंहिंजी ज़रिह गुम थी वई हुई, उहा मां कल्ह ॾिठी आहे त अलीअ खे पातल ही इहा ज़रिह मुंहिंजी आहे, मूंखे वठी ॾियो। ज़रिह लोह जे गंजी वांगुरु थी, जे गंजी पाईंदा हो न, स्वेटर पाईंदा हो, ईअं लोह जूं कड़ियूं कड़ियूं हूंदियूं आहिनि, पाईंदा हुआ त जे तीर न लॻे, तलवार न लॻे, लॻे त बचाव थिए। जंग में पाईंदा हुआ। ऐं क़ीमती शइ ही अॼुकल्ह त लभे कान थी, आहे कान, अॼु ज़रूरत ई कान्हे, हण बम त मुल्क चट। अॻे तलवार जो नमूनो हूंदो हो। हाणे उन दावा कई त इहा ज़रिह जेका आहे सा कंहिंजी आहे, मुंहिंजी आहे, अली वटां मूंखे मिली वई आहे, मोटाए ॾियो। काज़ी बि ईअं कोन चयो भणा माराईंदे, थज भेणा मां कोन, बाबा न तोबा तोबा मां। हाय हाय, खुदा पाक जो कसम आहे, काज़न खे बि ख़बर आहे त अली जहिड़ो आदिल कोन्हे को, हज़रत अली जहिड़ो इंसाफ़ वारो कोन्हे को। उन्ही जो नी टाइम ते कादी साहब समन कढी आहे, नोटिस कढियो आहे, ओ प्यारा अली, ईअं बि नथो लिखे अमीरुल मोमिनीन, चवे थो प्यारा अली तोखे फलाणी तारीख़ ते कोर्ट में फलाणे केस में हाज़िर थियणो आहे। ॻाल्हियूं त घणियूं आहिनि दिमाग़ में, पर ॻाल्हि कंदुसि तव्हां चवंदो सियासत थो लड़े। छॾ ॻाल्हियुनि खे। मुंहिंजा दोस्त, जज जो लेटर मिलियो, अली साईं उन तारीख़ ते कोर्ट में अची बीठो। जज वेठो आहे, न अली साईं जे लाइ उथी बीठो, न कुर्सीअ जी ऑफर कयईं। अदालत जे कटाड़े में जवाबदार भी बीठो आहे, फरियादी भी बीठो आहे, यहूदी सां अली गॾु बीह रहियो आहे। पाण फरमाइनि था, ओ यहूदी तुंहिंजी दावा कहिड़ी आहे? साईं हीअ ज़िरह जेका अली वटां सां मुंहिंजी आहे, गुम थी वई, हाणे मूंखे हथ आई आहे। मुंहिंजे अली प्यारे खां पुछे थो, जज साहब ॾे ख़बर। हज़रत अली फरमाइनि था, या मुंहिंजी आहे, मूं ठहराई आहे। जज थो चवे, शाहिद ॾे।
सूबेदार ऐं शाहिद घुरंदे ॻाल्हाईंदा हलो असांजे गवर्नर साहब ऐं शाहिद घुरंदव न बस असां जहिड़ो ख़ुशामदी हुजासीं कुर्बान वञा सदक अली साईं तो चयो मुंहिंजी आ बस तोखे आई अब आओ या न अली थो चवे बाबा अली चयो बस मां माशाअल्लाह पर न कानून मोहम्मद करीम जो सभिनि खां ज़ोर आहे काज़ी खे चई त ज़रिया मुंहिंजी आहे अली साईं खे अर्ज़ कई क़िबला जे ज़रिया तुंहिंजी आहे त शाहिद ॾे कहिड़ा शाहिद खपनि ॿ ॼणा शाहिद खपनि नबी पाक जी हदीस आहे क़ुरान थो चवे तव्हां में ॿ शाहिद आदिल हुजनि अल बय्यनत अलल मुद्दई तव्हां दावा था कयो त हीअ मुंहिंजी आहे तंहिंजे करे तव्हां शाहिद ॾियो हज़रत अली अल मुर्तज़ा फरमाइनि था मूंखे टाइम ॾियो मोहलत ॾियो त मां शाहिद वठी अचां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़ाज़ी साहब थो चवे मोहलत त ॾियां थो पर नाला ॿुधाए कोर्ट में लिखां उहे पोइ वठी अचिजां हिकिड़ो मुंहिंजो पुटु इमाम हसन शाहिद आहे ॿियो मुंहिंजो नौकर आहे जंहिंजो नालो कंबर आहे उहो शाहिद आहे लोहर वटां ॿई ठाराए खणी आया हुआ काज़ी साहब थो चवे क़िबला इहे ॿई मोतबर आहिनि पर हसन तुंहिंजो पुटु आहे पुट जी शाहिदी पीउ जे बारे में क़बूल न आहे हसन पुटु आहे हसन छा आहे जेकॾहिं पुटु पीउ जे फ़ाइदे में शाहिदी ॾिए थो शरीयत क़बूल नथी करे त जेकॾहिं कानून आहे त पीउ जे हक़ में पुट जी शाहिदी क़बूल न आहे हाणे क़बूल न आहे बाक़ी थियो नौकर जी शाहिदी क़बूल थो कयां छो त धारियो आहे पर हाणे हिकिड़ो आहे निसाब पूरो कोन्हे ॿ खपनि ॿियो आण ॿियो शाहिद अली चयो ॿियो शाहिद कोन्हे चे कोन्हे चे न चे कोन्हे त ज़रिया लाह ॾे यहूदी खे कुर्बान अली ता ज़रिया ला थई लाहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो यहूदी जहिड़ो पेश कयईं जमल अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा यहूदी जे आॾो ज़रिया खे वधायो आहे त ज़रिया वठण वारे इनकार कयो पर ॾिसनि त अखियुनि मां लुड़क वहनि था चवे थो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा उन यहूदी रोई ॾिनो रोई ज़रिया न वरितई काज़ी खे चई त ज़रिया मुंहिंजी हुई कान मूंखे रुगो ॾिसणो हो त मुहम्मद करीम जे शरीयत जे कानून में पावर केतिरो आहे मूंखे रुगो ॾिसणो हो त अलीअ जो जिगर केतिरो आहे उहो फ़ैसिलो क़बूल करे थो या पंहिंजी अना जो मसइलो थो बणाए ए ॿ शयूं मूं ॾिठियूं त मुहम्मद जे कानून जहिड़ो दुनिया में कंहिंजो कानून कोन्हे अलीअ जहिड़ो बहादुर दुनिया में कोन्हे को जेको पंहिंजी दीना दास्ती हक़ वारी शइ बि अदालत जे आॾो पंहिंजे सबूत कमज़ोर हुजण जे करे मुंहिंजा दा ज़िद कोन थो करे पेश थो करे सघे मूंखे रुगो इम्तिहान वठिणो हो मां इम्तिहान वठी कामयाब थियो आहियां मूंखे यकीन आहे त तव्हांजो दीन बि सचो तव्हांजो नबी बि सचो तव्हांजो कानून बि सचो तव्हांजो अली बि सचो इहो छा हो قد افلح من تزكى وذكر اسم ربه فصلى बेशक उहो कामयाब आहे जंहिं पंहिंजे नफ़्स खे पाक बणायो अल्लाह जो ज़िक्र कयईं ऐं नमाज़ पढ़ियईं ख़ुदा जो कसम आहे जेको इन ते अमल कंदो हिन जहान में बि बेड़ा पार त आख़िरत में बि बेड़ा पार थी वेंदा ॻाल्हियूं त हज़ारे आहिनि पर हाणे टाइम पूरो थी वियो इंशाअल्लाह ताला वरी जेका तौफ़ीक़ हूंदी ज़िंदगी ख़ुदा ॾिनी त ईंदड़ जुमे ते ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु कंदुसि अल्लाह साईं तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए दोस्तो अज़ीज़ो हीअ असांजे दोस्त जो ॾाढो गुज़ारे वियो आहे दौलत ख़ान असांजो दोस्त आहे उनजे ॾाॾे जो इंतकाल थी वियो आहे हुन वीचारे अपील कई आहे त जमायत खे चओ त मुंहिंजे ॾाॾे खे कुल बख़्शनि सभिनी खे गुज़ारिश आहे त ॿ टे कुल पढ़ो हुन मरहूम लाइ दुआ घुरऊं اللهم هذا الختمة الميمونة المتباركة أوصل ثوابها إلى جناب حضرت محمد مصطفى صلى الله عليه وسلم بوسيلة حضرت محمد مصطفى صلى الله عليه وسلم أوصل ثوابها إلى أرواح جميع الأنبياء والمرسلين
खुलफ़ाए राशिदीन, अहल बैत तहार, अज़वाज मुत्तहरात, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जमीउल मुअमिनीन वल मुअमिनात, मुस्लिमीन वल मुसल्लमात, अल्लाह या मिनहुम वल मत, खुसूसन या अल्लाह ही सवाब उन्हीं जे रूह के पहुँचा जंहिंजे नियत सां हे कुल पढ़िया विया आहिनि। या अल्लाह उन मरहूम जी क़ब्र के कुशादो फरमा, नबी करीम जी शफ़ात नसीब फरमा, सग़ीरा ऐं कबीरा गुनाह माफ़ फरमा, हिन कलामे पाक जे ख़त्मे जे सदक़े हुन जूं सभई ख़ताऊं माफ़ फरमा। या इलाहुल आलमीन, आलम इस्लाम जे जेके बि मुसलमान आहिनि सभिनी जे क़ब्रुनि खे कुशादो फरमा। जेके वफ़ात करे विया, जहान छॾे विया, मौला तन खे क़ब्र जे अज़ाब खां बचाए। नबी करीम अलैहिस्सलाम जी उनखे शफ़ात नसीब फरमा। या अल्लाह असां जूं दुआऊं मंज़ूर ऐं मक़बूल फरमा, बीमारनि जूं बीमारियूं दूर फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, तंग दस्तनि जी तंग दस्ती दूर फरमा, तंजो रिज़्क़ रोज़ी तंग आ, तंजो रिज़्क़ रोज़ी कुशादो फरमा।